पीपल्स पार्टी जिला खैरपुर पारां सचल ऑडिटोरियम खैरपुर में मीडिया कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। कन्वेंशन में पीपल्स पार्टी जी मरकजी इतलात सेक्रेटरी सईदा नफीसा शाह जिलानी, अलीशेर मकोल, दानिया लबड़ो, शहरियार भागत ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। मीडिया कन्वेंशन जो मक़सद सोशल मीडिया ज़रिए पीपल्स पार्टी जी मेंबरशिप वधाइण आहे। उन हवाले सां MNA सईदा नफीसा शाह जिलानी ऐं ॿियनि अॻवाननि सिटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु सुठो प्रोग्राम थियो आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी साहिबा ये टीम मोकिली आहे। ये सोशल मीडिया जी असांजी पीपल्स पार्टी जी टीम जेका आहे उहा स्ट्रेंथन थिए। त मां सम्झां थी तमामु सुठी पेशरफ़्त आहे, तमामु सुठी रिस्पॉन्स आहे। 200-300 माण्हू जेके आहिनि उहे अॼु बि हिन में मुहिम में शामिलु थिया आहिनि। अमान रही पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी जो सिटी न्यूज़ जे तरफ़ां तव्हां अॼु असांजे हिन प्रोग्राम में आया आहियो। तव्हांखे असां वेलकम बि चऊं था। ही सोशल मीडिया के हवाले से प्रोग्राम है। MNA डॉक्टर नफीसा शाह जिलानी साहब जेके मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे उहे भी कुछ देर में असांजे हिन प्रोग्राम में जो सो अचन पिया। सिविल हॉस्पिटल ताईं विया आहिनि, उतां जीअं निकिरंदा त हिते अची वेंदा। ऐं इन सां गॾु असांजा जेके हिते मरकज़ी आया आहिनि उहिदेदार PIO जा ऐं PSF जा, हुन में तैमूर महर आहे ऐं कोऑर्डिनेटर जेको आहे असांजो पीपल्स पार्टी जो दानिया लबड़ो आहे ऐं उन सां गॾु जेको आहे सो शहरियार भागत उहो जेको आहे सो उन सां गॾु ॿिया दोस्त जेको आहे सो आहिनि जेके अॼु हिते हिन प्रोग्राम में आया आहिनि। सोशल मीडिया जे हवाले सां ही प्रोग्राम आहे। पीपल्स पार्टी जी जेके दोस्त आहिनि उहे बि हिन में साण आहिनि ऐं तव्हां ॾिसो था त हाल खचाखच भरियल आहे। दोस्त ॿाहिरि बीठा आहिनि ऐं तमामु माण्हुनि खे वधीक जेको आहे सो इन हवाले सां त अॼु सिर्फ़ु असांजी हिकिड़ी मेंबरशिप ड्राइव जे हवाले सां असांजो प्रोग्राम आहे। त मेंबरशिप कहिड़े दोस्त एक्टिव थियनि आहिनि जेके अचनि पिया हिन प्रोग्राम में हिसो वठणु चाहिनि पिया। त इन जे करे ही अॼु असांजो प्रोग्राम आहे सोशल मीडिया मेंबरशिप ड्राइव जे हवाले सां वेलकम। तव्हांखे असांजी महिरबानी। ऐं 2-3 कलाकनि खां जेको आहे प्रोग्राम हले पियो। 3:30 बजे जो प्रोग्राम और 4 बजे खां स्टार्ट आहे ऐं 2-2.5 कलाकनि खां मुसलसिल आहे। हिन खां पोइ वरी असांजो क्वेश्चन आंसर जो बि जेको आहे प्रोग्राम शुरू थींदो। अॻवान वेठा आहिनि उहे उन दोस्तनि खे ब्रीफ कंदा। तव्हांजी महिरबानी। मेरा नाम शहरियार भगत है, मैं PSF सिंध का इन्फॉर्मेशन सेक्रेटरी हूँ। इंशाल्लाह ये जो सोशल मीडिया के हवाले से प्रोग्राम हुआ है इसमें हर डिस्ट्रिक्ट में 200-300 लोग एक टीम में आएंगे। हम 2 टीमें बना रहे हैं तो इंशाल्लाह हमारा टारगेट है कुछ 12,000 के अक्रॉस हम टीम्स को कवर कर लेंगे। और जब वो टीम्स एक्टिवेट हो जाएंगी सिंध लेवल पे तो आप इंशाल्लाह पीपल्स पार्टी का सोशल मीडिया एक उरूज पे पहुँचते हुए देखेंगे। क्योंकि अभी ये दौर है कि मीडिया ब्लैक हुआ है, पीपल्स पार्टी को मीडिया से कवरेज नहीं मिल रही है। तो हम अपनी मदद आपके तहत सोशल मीडिया पे हमारे लोग एक्टिव होंगे इंशाल्लाह। जो हमारे काम नहीं दिखाए जा रहे हैं वो हम खुद अब अपने ज़िम्मे लेते हैं कि चेयरमैन साहब के हम अपने काम दिखाएं, हम अपने काम दिखाएं। काम तो पीपल्स पार्टी कर रही है लेकिन उसको मीडिया हाइप नहीं देना चाहती क्योंकि मीडिया ब्लैकआउट हुआ है, मीडिया प्रेशर में जो भी है हम इंशाल्लाह अपने काम खुद दिखाएंगे। पहिरियां तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां मूंखे ही मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जे हवाले सां। हीअ जेको अॼोको प्रोग्राम आहे ही सोशल मीडिया डिस्ट्रिक्ट खैरपुर जो अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त माण्हुनि में सोशल मीडिया जो रुझान वधी वियो आहे ऐं हर उन कम खे जेको भलो कमु आहे या बुरो कमु आहे सोशल मीडिया जो मक़सदु इहो आहे त उनजी निशानदगी करणु। पुराणे टाइम में ईअं थींदो त माण्हू अख़बार जो इंतज़ारु कंदा या टेलीविज़न वेही ॾिसंदा। त सोशल मीडिया तव्हां 5 मिंटनि में काथों जी का ख़बर जेकॾहिं तव्हां ॿुधणु चाहियो त तव्हांखे 5 मिंटनि में उहा रिपोर्ट या तव्हांखे ख़बर मिलंदी त मुल्की हालात कीअं था हलनि ऐं मुल्क में छा थो थिए। तो ही उन जे हवाले सां ही सोशल मीडिया जी हिकिड़ी असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी डिस्ट्रिक्ट खैरपुर जी हीअ हिकिड़ी पंहिंजी असांजी हिकिड़ी दोस्तनि जो वलवलो तव्हां ॾिठो हूंदो त केतिरी तादाद में असांजे शॉर्ट नोटिस ते असांजी मान वारो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं असांजी भेण आसिफ़ा भुट्टो जन जा बि इहे हूंदा आहिनि त सोशल मीडिया ते असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा वर्कर तमामु घणा एक्टिव हुजनि त जीअं असांजी जेकी कारकर्दगी आहे
जेकी सिंध गवर्नमेंट कमु करे थी या पीपल्स पार्टी जेको पाकिस्तान में कमु करे थी या जेको असांजो मंशूर आहे त असां वाज़े उहो माण्हुनि ते पुॼाए सघूं, छो जो सोशल मीडिया जे थ्रू ही शइ जल्दी पखिड़िजी सघे थी। ऐं ही जेके दोस्त गॾु थिया आहिनि हिननि जो वलवलो जोश ॾिसी मूंखे इहो महसूसु थो थिए त तमामु सोशल मीडिया खैरपुर डिस्ट्रिक्ट सभिनी खां मां सम्झां थो त पंहिंजो हिकिड़ो बहितर कमु जेको आहे उहो सरअंजाम ॾियनि था ऐं इनशाला इन जो तव्हांखे हिकु पॉज़िटिव ऐं सुठो रिज़ल्ट मिलंदो। अदा जीअं त असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर में प्रोग्राम थियो आहे ऐं तमामु सुठो सोशल मीडिया प्रोग्राम थियो आहे। हीअ असांजे लाइ हिकिड़ो वॾो वसी अरीज़ हिकु सोच रखंदड़ प्रोग्राम थियो आहे। असांजे चेयरमैन साहिब जन बीबी आसमा भुट्टो ज़रदारी साहिबा जन जेको असांखे मौक़िफ़ ॾिनो आहे वर्कर्स खे त तव्हां पंहिंजी पार्टीअ लाइ कमु कयो, तव्हां इंसान हमदर्द जे लाइ कमु कयो, तव्हां रियल इशूज़ खे राइट इशूज़ खे राइट टाइम ते उजागर कयो त उनखे तव्हां कीअं था पंहिंजी पार्टी ते पुॼाए सघो या कंहिंजी हेल्प करणु था चाहियो, कंहिं विक्टिमाइज़ जी हेल्प करणु था चाहियो। जीअं अॼुकल्ह असांजी पीपल्स पार्टी जे बारे में पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन थी रही आहे, नैबगर्दी थी रही आहे। हाउ यू अराइज़ द वॉइस, हाउ यू रेज़ यूर वॉइस फॉर द लीगल इशूज़, रियल इशूज़। सो ही हिकु सोशल मीडिया जेको प्लेटफॉर्म इशू थियो आहे तमामु ज़बरदस्त इशू थियो आहे, तमामु हिकु वॾो पसमानदा तरीक़े मां कढी करे माण्हुनि खे तमामु हिकु आला क़यादत ताईं पुॼाइण वारो हिकिड़ो सिस्टम शुरू थियो आहे, जिन में कॉन्फिडेंस मां, जिन में पार्टीअ जो वलवलो आहे, जज़्बो आहे, उहो ज़रूरु अॻिते ईंदा। ऐं बीबी साहिबान जी इहो ई मक़सदु आहे जेके जीअं भुट्टोइज़म लाइ जीअनि था वर्कर आहिनि, जाल आहिनि, असां उनखे उजागर कयूं ऐं असां उनखे जीअं भुट्टोइज़म जे तरीक़े सां नवाज़ियूं। जीअं भुट्टो जी हे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां हिकिड़ी सोशल मीडिया ड्राइव हलाई वई आहे। इन जो मक़सदु जेको सोशल मीडिया जो असांजो इहो मक़सदु आहे पीपल्स पार्टी जो जेको आहे कारकुननि जो त पंहिंजी जेका पार्टी आहे उन जेके कमु आहिनि उनखे उजागर करणु, उन्हनि जूं एक्टिविटीज़ आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, बीबी आसफा, बीबी बख्तावर, जिन जा जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे, उन खां अलावा जेकॾहिं असां अचूं त असांजे हितां तक जा MN MPs आहिनि, साईं काइम अली शाह आहिनि, अदी नफ़ीसा शाह जिलानी जन आहिनि, त उहे जेतिरा उन्हनि कमु कराया आहिनि उन्हनि खे उजागर करणो आहे, डिफेंड करणो आहे पार्टी खे। मेन सोशल मीडिया जो इहो आहे त पार्टी जी कमनि जी उन्हनि खे बि उजागर करणो आहे, डिफेंड करणो आहे, तंज़ीम खे पंहिंजी पार्टी खे डिफेंड करणो आहे। त जेके अॼुकल्ह जो हे कूड़ा हथ ठोकिया जेके पार्टी जे ख़िलाफ़ु जेके सोशल मीडिया ते हलाए रहिया आहिनि उन्हनि खे डिफेंड करणो आहे। ऐं मां चवंदो हिन क़िस्म जी जेका हे पीपल्स पार्टी जे तरफ़ां ड्राइव करे हिकिड़ो कारकुन जेके हिते असांजा अची इहे सिखनि ऐं ट्विटर पंहिंजे फेसबुक ते जेतिरो थी सघनि अॻिते अचनि, एक्टिव थियनि ऐं उन्हनि खे हिन में पंहिंजो भरपूर क़िदा अथनि। ही जेको अॼु जो प्रोग्राम आहे उहो असांजे क़ाइद मोहतरमा अदी पंहिंजो आसफा भुट्टो जे तरफ़ां रखियो वियो आहे, जेको अॻु में बि हलंदड़ हुयो ऐं उनखे वधीक जेको आहे सो एक्टिव करण जे लाइ उन्हनि पाण एफर्ट्स वरिता आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेके अॻु में प्रोग्राम थिया आहिनि जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे, दोस्त राब्ते में हुया या अॼु हिते पहुता आहिनि, त उन्हनि जे चवण मुताबिक़ त खैरपुर डिस्ट्रिक्ट जेका आहे सोशल मीडिया जे हिसाब सां उहो जीअं तव्हां ॻाल्हि करे वियो त उन हिसाब में एक्टिव न आहे, पर मां पाण चवां थो उनखां पोइ जेके असांजा दोस्त आया आहिनि उन्हनि जो बि चवणु इहो आहे त खैरपुर सोशल मीडिया जे हिसाब सां सिंध में टॉप ते आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां जेके दोस्त असांजा सोशल मीडिया में कमु कनि था पिया, असां उन्हनि मां इहा उमेद था रखूं त असांजे जेके पार्टी क़यादत जे ख़िलाफ़ु जेके कूड़ा केस थियनि था या जेका बि पार्टी जे ख़िलाफ़ु साज़िशूं हलनि थियूं उन्हनि खे वधीक एक्टिव कयो वेंदो। ऐं असां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कई आहे त जेके एक्टिव न हुया आईंदा इंशाअल्लाह ताला उहे बि एक्टिव थी ईंदा ऐं खैरपुर डिस्ट्रिक्ट सोशल मीडिया जे हिसाब सां टॉप ते ईंदी। खैरपुरवासी जेको आहे तमामु ख़ुशि आहियूं जेको बीबी आसफा जेकी टीम ठाहे मोकिली आहे पार्टी जे ज़राए मुताबिक़। जॾहिं ही दोस्त बीबी शहीद राणी जा न्याणी सां बीहा त उन्हनि जेको आहे माना हीअं सोशल मीडिया जे लिहाज़ सां उन्हनि सां ॻाल्हायो ऐं इहो चयो त तव्हां सोशल मीडिया खे जेको आहे एक्टिव कयो त जीअं पार्टी जे कमुकार में जेको आहे आम माण्हुनि खे बि सहूलियत मिली सघे। सोशल मीडिया वारा दोस्त सम्झो त ख़ासि तौर खैरपुर जा दोस्त जेके आहिनि उहे शुरू खां वठी हज़ारे नाला आहिनि जंहिंजा हिन वक़्तु नाला खणणु मुनासिबु न पियो लॻे। माशाअल्लाह हुननि पंहिंजे खीसे मां पंहिंजा पैकेज कराया ऐं पंहिंजो जेके बि हिते पंहिंजी धरती जा जेके नासूर आहिनि उन्हनि खे उजागर करण जी भरपूर कोशिशि कई आहे। हीउ सोशल मीडिया जेको आहे माना हिन वक़्तु दौर में जेको आहे उहो चोथों पाव आहे। हर माण्हू जे हथ में जेको मोबाइल आहे त उन सां जेको उन्हनि वटि हिकु टेलीविज़न आहे। हिकिड़ी हर उहा शइ जेको माना जेकी बि चाहियूं था असां जेके असुलु हक़ीक़तूं आहिनि। ऐं मां इहो ज़रूरु चवंदुमि जीअं नफ़ीसा शाह पंहिंजी स्पीच में ॿ अख़र चई वई त
त असां पंहिंजे चेयरमैन साहब खे जेको आहे इहा ज़रूरु गुज़ारिश कंदासीं त जेके नौजवान जेको सोशल मीडिया सां वापसि आहिनि त उन लाइ एम्प्लॉयमेंट जो बंदोबस्तु कयो वञे छा त हुन नौजवाननि खे जेको आहे माना हुननि जो हक़ु आहे ऐं मां ख़ासि तौर खैरपुर जी जेकी टीम आहे जंहिं हीउ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे मां उन्हनि खे दिलि जी गहराई सां मुबारकूं ॾियां थो। पहिरियों सोशल मीडिया जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि जो हिक ॿिए सां राब्तो उहो कहिड़े ज़रिए सां थी सघे थो, व्हाट्सअप जे ज़रिए थी सघे थो, फेसबुक जे ज़रिए थी सघे थो, ट्विटर जे ज़रिए थी सघे थो। अॼुकल्ह जीअं त ट्विटर जो तमामु घणो जेको आहे सो ज़ोर आहे त इन लाइ जेको आहे सो हिकिड़ो शऊर पैदा थियो आहे। असां वटि खैरपुर में ॿाराड़ीअ में कुझु अञा घटि आहे, लेकिन ॿिए हंधि तव्हां ॾिसंदव त माना मुख़्तलिफ़ जेको आहे सो सोशल मीडिया जूं टीमियूं ठहियल आहिनि। असां वटि अञा तमामु घणी इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। सोशल मीडिया एक्टिविस्ट खे जेको आहे सो थोरो ताउन कयो वञे, उन जा जेके मसइला मसाइल आहिनि उनखे गॾु खणी हलियो वञे त जीअं उहे जेको आहे पार्टीअ लाइ मुस्बत किरदारु अदा करे सघनि। महिरबानी, थैंक यू।